अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु जेको मौज़ू हली रहियो आहे उहे गुलनि ते आहे। छा तव्हांखे ख़बर आहे त सॼी दुनिया में कुल केतिरा गुल आहिनि? मूंखे बि हिकिड़ी शइ नॉलेज में आई आहे ऐं अदा रब नवाज़ जे ज़रिए हिन वक़्तु असां वटि अदा मौजूदु आहिनि। असां उन्हनि खां पुछंदासीं त दुनिया में कुल गुल घणा आहिनि। असां वटि मौजूदु आहिनि सुघड़ रब नवाज़। अदा तव्हां खां सुवालु आहे त समूरी दुनिया में कुल गुल घणा आहिनि? अॼु गुल घणा 3000 गुल जो नालो आहे। 3000 गुल जो नालो आहे। पोइ कुझु तव्हांखे ॿुधाईंदासीं। हिते टाइम इलाही लॻी वेंदो। हा 3000 त इलाही नाला थी वियो। हा ऑफिसर इलाही वेठा आहिनि, पर हाणे कुझु थोरो टाइम मिलियो आहे। तव्हां टाइम कढियो आहे, असांखे हिकिड़ो ॿुधाइणो पवंदो त छेड़ा त सारा हीअं सचो धणी जेको आगो आल बन मीर मोहम्मद मुस्तफ़ा आधार आहे अड़नि 12 इमाम बाज भरिया पहाने मंझ हुरनि कई साहबी सरदार जा मशहूर आहिनि मुल्कनि गुल गुलाबी गोनी गुलज़ार गुल गेंडा पिया गड़कनि गुल गिलास गोटा गोभी गुल महर पिया मुरकनि गुल गिलोगन गुल नार गुल लाल पिया लटकनि गुल चंबेली चांदनी चंड चनार नचरनि गुल आशा अनफ आबरू गुल सूरजा पिया सिकनि गुल जंगी ज्योति जामू जमी जलाली गुल जाफर पिया झुकनि गुल कुकड़ मोर कीमती कासिमी करना पिया करकनि गुल राबेल रंगदार रंगी रीमा रिहूं कनि गुल रज़र राज बखमल बाज गुल बानो पिया भुरकनि गुल महताज मिजाज मुखड़ी पिया मुरकनि गुल ठमन टूटी मींदी अश्क अंतज़ारियूं कनि गुल खटाण खिकी पनरी पुस्त गुल फोटा पिया फरकनि गुल शरनाश भर शर्म शाही शो न कनि गुल जंगी ज्योति जामू जमी जलाली गुल जाफर पिया झुकनि गुल महताज मिजाज मुखड़ी पिया मुरकनि सभी सलामी सजण खे पिया अॻियों अर्ज़ कनि ठरी नेण ठरनि पसण ख़ातिर पिरीअ जी। माशाअल्लाह माशाअल्लाह। नाज़रीन केतिरनि गुलनि जा नाला अची विया आहिनि ऐं इहो जेको अंदाज़े बयानु हो ॾाढो कमाल जो हुयो। तव्हां काउंट करे सघिया त घणनि गुलनि जा नाला अदा ॿुधाए वियो आहे? मूंखे बि ॿुधाइजो जेकर तव्हां काउंट करे विया हुजो त। तव्हां कुझु अहिड़ो ॿुधाईंदो अहिड़ी का मालूमात? असां वटि बसि सुघर वेठा आहियूं। असां जेको आहे मीडिया जा वास्तेदार जी जी पब्लिसिटी कंदा आहियूं जेको तव्हांजे ड्रामनि जी। वाओ, इहो त ॾाढो अहम कमु, इहो किरदारु जेको अहम आहे जेको आहे प्रोग्राम थींदा आहिनि जेको आहे न उहे असां पब्लिसिटी कंदा। तव्हांजो माशाअल्लाह किरदारु ड्रामे में तमामु बहितरीनु हूंदो आहे। जेको आहे माण्हू तव्हांखे पसंदि कंदा आहिनि त अदी हुजे जेको आहे न असांजी डिमांड कंदा आहिनि बाबा भेण जेको आहे न रमछा ज़रूरु ड्रामे में हुजे। थैंक यू सो मच। ही तव्हां सभिनी जूं माण्हुनि जूं मोहबतूं आहे जेको असां तव्हांखे अलाह साईं कामयाबु करे अॻिते जेको असां ख़ुशियूं माणियूं। आमीन आमीन सुम्मा आमीन। थैंक यू सो मच। एतिरी सुठी नॉलेज तव्हांखे ॾिनीसीं जेका मूंखे मिली आहे। मूं सोचियो त तव्हांखे बि ॿुधायां ऐं मूंखे अदा जे ज़रिए मिली आहे। अदा रब नवाज़ जे ज़रिए मूंखे हीअ मालूमात मिली आहे त समूरी दुनिया में टोटल 3000 गुल आहिनि। पर हाणे कुझु पैकेज थियो, वरी कुझु अॻिते थींदो, वरी कुझु ॿिए वक़्फ़े सां थींदो, पर थींदो ज़रूरु। 3000 तव्हांखे ॿुधाईंदासीं इंशाअल्लाह इंशाअल्लाह। थैंक यू सो मच। अल्लाह साईं फतवा ॾींदव। आमीन।